चीफ सेक्रेटरी सिंध जो चवणु आहे त सिंध हुकूमत वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल कराची जे मेज़बान आहे। चीफ सेक्रेटरी सदारत हेठि वर्ल्ड कल्चर फेस्टिवल कराची बाबति इजलास थियो आहे। वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल कराची जे सिक्योरिटी ऐं ॿियनि इंतज़ामनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। फेस्टिवल में 40 मुल्कनि जा 400 खां वधीक फ़नकार ऐं अदाकार परफॉर्म कंदा। वर्ल्ड कल्चर फेस्टिवल में अमरीका, यूरोप ऐं अफ्रीका जा फ़नकार परफॉर्म कंदा। अहमद शाह जो इहो चवणु आहे वर्ल्ड कल्चर फेस्टिवल 26 सेप्टेम्बर खां 30 अक्टूबर ताईं जारी रहंदो। फेस्टिवल में शरीक थींदड़ महिमाननि जो इस्तक़बाल कयो वेंदो। आसिफ हैदर शाह जो इहो चवणु आहे फेस्टिवल दौरान सख़्त सिक्योरिटी जा इंतज़ाम कया वञनि। सूबे जे सभिनी यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि खे पिणु फेस्टिवल में शिरकत जी दावत ॾिनी वञे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे कराची खां शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, अॼु चीफ सेक्रेटरी सिंध जी सदारत हेठि वर्ल्ड कल्चर फेस्टिवल कराची में जेको थियणो आहे उन बाबति इजलास कोठायो वियो। इजलास में सेक्रेटरी दाख़िला सदर आज़ कौंसल मोहम्मद अहमद शाह, एडिशनल आईजी कराची समेत ॿियनि शिरकत कई। वर्ल्ड कल्चर ॿियनि इंतज़ामनि बाबति ब्रीफिंग थी वई फेस्टिवल में। सदर आज़ कौंसल मोहम्मद अहमद शाह जो चवणु हुयो त फेस्टिवल में 40 मुल्कनि जा 400 खां वधीक फ़नकार ऐं अदाकार परफॉर्म कंदा। सदर आज़ कौंसल जो चवणु हुयो त वर्ल्ड कल्चर फेस्टिवल कराची में अमरीका, यूरोप ऐं अफ्रीका जा मुख़्तलिफ़ फ़नकार परफॉर्म कंदा। वर्ल्ड कल्चर फेस्टिवल कराची 26 सितंबर खां कराची में 3 अक्टूबर ताईं 26 सितंबर खां 3 अक्टूबर ताईं जारी रहंदो। सिंध हुकूमत वर्ल्ड कल्चर फेस्टिवल कराची जी मेज़बान आहे। इहो चीफ सेक्रेटरी जो हुन इजलास में चवणु हुयो। और वधीक आसिफ हैदर सां इहो पिणु चयो त फेस्टिवल में शरीक महिमाननि जो गर्मजोशी सां इस्तक़बाल कयो वेंदो। फेस्टिवल दौरान सिक्योरिटी जे इंतज़ामनि बाबति ॿी ॻाल्हि ॿोल कई। चीफ सेक्रेटरी सिंध जे एडिशनल आईजी खे हिदायतूं पिणु ॾिनियूं। सूबे जी यूनिवर्सिटियुनि जे शागिर्दनि खे पिणु फेस्टिवल में शिरकत जी दावत ॾिनी वञे। इहो पिणु चीफ सेक्रेटरी जे इजलास में इहो चयो हो। ऐं वधीक इहो चीफ सेक्रेटरी सिंध ब्यूटिफिकेशन खे बि यकीनी बणायो वञे। फेस्टिवल ज़रिए सिंध में बैन अल-अक़वामी सियाहत और सक़ाफ़ती राब्तनि खे हाथी मिलंदी। चीफ सेक्रेटरी जो इजलास में चवणु हुयो। जी ठीकु आहे शहज़ाद, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।